जंग शाही मामा के ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ जंग शाही गवर्नमेंट हाई स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि तरफ़ां ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। उस्तादनि ऐं मुअज़्ज़िज़ शहरनि जामिया मस्जिद जो ख़तीब मौलवी फज़लुल्लाह हुसैनी, चेयरमैन करीमुल्लाह जोखियो, ज़िलाई काउंसिल मेंबर हसन अली उर्फ़ भूरो जोखियो, मौलवी ग़ुलाम मुस्तफ़ा जोखियो नईमी, हेड मास्टर साईं हैदर जोखियो, साईं नसीर जोखियो, साईं अब्दुल जफ़ार पलीजो, साईं इरशाद पलीजो, साईं सुल्तान अहमद खट्टी, ज़फ़र इक़बाल पलीजो, साईं शाहनवाज़ जोखियो, साईं अब्दुल क़यूम पलीजो, साईं महबूब पलीजो, साईं अब्दुल लतीफ़ जाखरू, साईं रिज़वान बिरोही, साईं मक़सूद जोखियो, साईं रफ़ीक़ बिरोही, साईं होश मोहम्मद पलीजो ऐं ॿियनि उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾे तइदाद में शिरकत कई। शागिर्दनि नातियूं पेश कयूं। जंग शाही जामिया मस्जिद ख़तीब मौलवी फज़लुल्लाह हुसैनी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगीअ ते रोशनी विधी।